ही असांजो जेको एहतजाज आहे पूरे पाकिस्तान में आहे। पाकिस्तान बार काउंसिल कयो आहे ऐं जेके सूबाई बार काउंसिल्स आहिनि असांजियूं उन्हनि बि कयो आहे। जेको लाहौर में इंसिडेंट थियो आहे ऐं तमामु हिकिड़ो वकीलनि जे ख़िलाफ़ु जेके गवर्नमेंट जूं कार्रवायूं अक्सर थींदियूं रहियूं आहिनि उन जी हिकिड़ी कड़ी आहे। लाहौर में वकीलनि खे कोर्ट में वञण खां रोकियो वियो आहे ऐं उन ते पुलिस तशदुद कयो आहे ऐं उन तशदुद जूं वीडियो जेके आहिनि से तव्हां असां सभिनी ॾिठियूं आहिनि ऐं सॼे मुल्क में इवन ईंदे इंटरनेशनल मीडिया ते बि उहो कवरेज उनजी थी आहे त हिकिड़ा लॉ ऑफिसर आहे उनखे पंहिंजे ऑफिस में पंहिंजे कोर्ट में वञणु नथो ॾिनो वञे। इन खां वधीक बि गैर कानूनी हरकत कहिड़ी थींदी। असांजो ही जेको एहतजाज आहे पूरे पाकिस्तान में आहे ऐं असां इन शइ खे कंडेम था कयूं त असांजे वकील हज़रात ते जेको तशदुद थियो आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु गैर कानूनी अमल थियो आहे उनखे असां निंदियूं था ऐं ही एहतजाज उन सिलसिले में आहे। असां अॼु कोर्टुनि जो जेको बि कार वहिंवार हुयो सॼी सिंध में बंदि आहे ऐं असां इन लाहौर वारे वाक़े जी पुरज़ोर मज़मत कयूं था। महिरबानी।